टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में बेलिकार। अज असां क्लास 10 जो सबक 28 पढ़ंदासूं। दुआ है। खणे हथ दुआ तो घुरां ए धणी, मिले समझ साझा मूं खे घणी, वॾनि जी घणी ऐं इज़त करियां, ऐं पाण नंढनि सां मोहबत करियां, वतन सां सचो शल सदाईं रहां, शुरू खां वठी तोड़ ताईं रहां, पढ़ां ऐं लिखां ऐं हुनर पिणु सिखां, वतन जो अञा नाव ऊचो करियां, खुदाया चवां जो बि सच मां चवां, कॾहिं कूड़ खे कीअं वेझो वञां। खणे हथ दुआ थो घुरां ए धणी, मिले समझ साझा मूं खे घणी। या नज़म दुआ इमदाद हुसैनी लिखी है। एक दफ़ा ॿीहर पढ़ूं था। खणे हथ दुआ थो घुरां ए धणी, मिले समझ साझा मूं खे घणी, वॾनि जी घणी ऐं इज़त करियां, ऐं पाण नंढनि सां मोहबत करियां, वतन सां सचो शल सदाईं रहां, शुरू खां वठी तोड़ ताईं रहां, पढ़ां ऐं लिखां ऐं हुनर पिणु सिखां, वतन जो अञा नाव ऊचो करियां, खुदाया चवां जो बि सच मां चवां, कॾहिं कूड़ खे कीअं वेझो वञां। खणे हथ दुआ थो घुरां ए धणी, मिले समझ साझा मूं खे घणी। वारो चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे वीडियोज़ जी अपडेट मिलंदी रहंदी।